सिंध हुकूमत ऐं तालीम खाते जी दावाउनि बावजूद दादू ज़िले जा प्राइमरी स्कूल बुनियादी सहूलतनि खां महरूम आहिनि त ॿिए तरफ़ वरी नवनि भर्ती थियल उस्तादनि जो 9 महीननि खां पगारूं न मिलण सबबि फाका कशी वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि। दादू में प्राइमरी टीचर्स एसोसिएशन जे सॾ ते वॾे अंग में उस्ताद स्कूलनि में सहूलतनि जी खोट, 9 उस्तादनि खे पगारूं न मिलण, अपग्रेडेशन समेत ॿियनि मुतालबनि लाइ हथनि में बैनर ऐं प्ले कार्ड खणी एहतिजाजी मुज़ाहिरो करे दादू प्रेस क्लब आॾो धरणो हयो। मुज़ाहिरीन इनायत अली जमाली, शाहनवाज़ कोरेजो, लियाकत भट्टी, मोहम्मद वसीम खोखर, अयाज थेबो, साबिर डावच, झंडो खान बबर, अमानुल्लाह हिंगोरो, अल्लाह बचाए मेमण, साजिद मस्तोई, शेर अहमद सुमरो ऐं ॿियनि दायो त गुज़िरियल केतिरनि ई सालनि खां स्कूलनि में सहूलतनि जी खोट आहे। फर्नीचर न हुजण सबबि 1 लख खां वधीक शागिर्द तोड़े शागिर्दियाणियूं पट ते तालीम हासिल करण ते मजबूर आहिनि। महाॿोॾ सबबि ज़िले जा 600 खां वधीक स्कूल ड्रही पट पइजी विया आहिनि, पर सिंध सरकार स्कूलनि में सहूलतूं फिराम न पई करे। उन्हनि चयो त ज़िले में 9 महीना अॻु नवां भर्ती थियल उस्तादनि खे अञा ताईं पगारूं बि जारी न कयूं वयूं आहिनि, जंहिं सबबि उस्तादनि जा खानदान फाका कशी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहिनि। उन मौक़े ते सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे उस्तादनि चयो त पेटे अलफ दादू टाउन, पेटे अलफ तालका दादू तरफां अॼु ही 5हों रोज़ आहे दादू प्रेस क्लब जे आॾो, हिन शहरियुनि जे आॾो, मोज़ साहिबनि जे आॾो असां पंहिंजो केस रखियो आहे त दादू ज़िले जे अंदरि जेकी हिननि 2000 जे लॻभॻि नई अपॉइंटमेंट कई आहे, तव्हां ॾिसंदो त असांजा उहे उस्ताद जंहिंखे 9 खां 10 महीना सैलरी न मिली चुकी आहे, जॾहिं की हू पंहिंजूं ड्यूटियूं पिया था कनि अहिड़े मुआशी घोटाले में जिथे ज़िंदगी गुज़ारण जेको आहे सो वॾो अज़ाब थी वियो आहे, उते असांजा उस्ताद पघार न मिलण जे करे बि स्कूलनि ताईं वञनि था ऐं उहो हींअर कर्ज़ खणी ऐं असांजा उस्ताद पंहिंजूं ड्यूटियूं सर अंजाम ॾेई रहिया आहिनि। अफ़सोस सां चवणो थो पए त सिंध सरकार हिन वक़्त ताईं हिन जदीद दौर में जिथे जेको आहे सो कंप्यूटराइज़ दुनिया आबाद आहे, उते 9 महीननि खां ही सैलरी नथा ॾेई सघनि। जॾहिं असां पंहिंजे ज़िले जे अमलदारनि खां पुछा था कयूं, हे चवनि था त असां डेटाबेस ॾेई छॾी आहे, बसि थी वेंदो। माना डेटाबेस जी का बि पोइवारी कान पई थिए, न डायरेक्टर ऑफिस में पई थिए, न सेक्रेटरीट में पई थिए, न HR में पई थिए ऐं असांजा उस्ताद जेके आहिनि पंहिंजी पघारुनि खां महरूम आहिनि। असां तव्हांजे आॾो वज़ाहत सां कंदा हलूं, बार बार इहा मुतालबा कया आहिनि त फेज़ 2 जे उस्तादनि जी जेके ex-DO तरफ़ां जेको आहे सो ऑर्डर ॾिना विया, उहे बि लॻभॻि 1000 जे लॻभॻि ऑर्डर आहिनि, लेकिन अफ़सोस आहे त उन्हनि खे 2 महीननि खां मथे जो अरसो थी वियो आहे। उन्हनि जी डेटाबेस जेकी आहे सा उहा सही न पई थिए ऐं उहा मथे न पई वञे, जंहिंजे करे पघारुनि में लेट थींदी। असां तव्हांजे आॾो ही केस बि रखंदा हलूं त असांजी अपग्रेडेशन जूं लिस्टूं जेके असां दादू टाउन, दादू तालके तरफ़ां, मेयर तरफ़ां, जोही तरफ़ां लिस्टूं मुकमल करे DO ऑफिस में ॾिनियूं आहिनि, उहे लिस्टूं सही नथियूं थियनि। जॾहिं असां DO ऑफिस खां पुछा था कयूं त असांजी अपग्रेडेशन जूं लिस्टूं तव्हां सही छो नथा कयो, त हू चवनि था त DDO करे छॾियूं आहिनि, DO करे छॾियूं आहिनि, CMO नथो करे। बाबा CM जो कहिड़ो तालुक़ु आहे असांजी अपग्रेडेशन जी लिस्टुनि खे देरि कराइण में? CM जो सिर्फ़ु ई कमु आहे जेको असांजे सेक्रेटरी साहिबु बायोमेट्रिक वारनि ते रखियो आहे। बाबा जेकॾहिं को उस्ताद एप्स काउंटर में आहे त उन जी निशानदेही कयो। असां वटि उन जी निशानदेही त नथी थिए, पर ॿुधूं था त CMO साहिबु उहो DO खे चवे पियो त मां उहो हर फाइल ॾिसां, हर पनो ॾिसां जेको DDO खे करिणो आहे। अरे बाबा तुंहिंजो कमु ई कोन्हे, पर असां उन खां बि इनकारी न आहियूं। जेकॾहिं करणु चाहियो था त असांजा फाइल DO ऑफिस में मुकमिल आहिनि, उन जे बावजूद बि रोज़ जा नाटक असां त ॿुधी तंग थी पिया आहियूं ऐं असां त हींअर इहे सुवाल बि रखूं था, छा का हिन मुल्क में का रियासत बि आहे, को अदारो बि आहे, को कामोरो बि आहे, को DC बि आहे, को सेशन जज बि आहे, या केर बि ॿुधण वारो कोन्हे को? उस्ताद 5 ॾींहंनि खां मीडिया में, रोडनि ते, सोशल मीडिया में दाहूं पिया कनि त बाबा असांजी ॿुधो, केरु ॿुधण वारो कोन्हे को। छा भला तव्हां को जीअं चवंदा आहिनि त भई को क़ुर खणी छॾियो आहे छा माण्हुनि खे तंग करण जो? एॾो माण्हुनि खे तंग न कयो जो बग़ावतूं जनम वठनि। असां वटि सीनियर उस्ताद जंहिंजा प्रमोशन थियणा आहिनि, असां वटि TOs उहे कमु नथा कनि, जंहिंजे करे उन्हनि जा प्रमोशन नथा थियनि। असां ही वज़ाहत कंदा हलूं, ज़ुल्म जी इंतिहा आहे।
असांखे अदालतूं ॿुधाइनि, असांखे DC साहब ॿुधाए, असांखे को मथियों कामरो ॿुधाए, असांखे सेक्रेटरी तालीम वज़ाहत सां ॿुधाए जंहिं माण्हू खे गैर हाज़िरी सबबि तव्हां जाइज़ या नाजाइज़ DO प्राइमरी सज़ा ॾिनी आहे, उनी अपील दाख़िल कई आहे डायरेक्टर वटि त मूंसां इंसाफ़ कयो। डायरेक्टर डबल सज़ा ॾेई, ट्रिपल सज़ा ॾेई हिकिड़ी अनऑथोराइज़ लिस्ट कढी ब्लैकमेलिंग जे लाइ रखे छॾी आहे। हीअ त अजीब सिस्टम आहे। जेकॾहिं तइलीमी अदारा तव्हां खां नथा हलनि त पोइ बंदि करे छॾियो। जेकॾहिं माण्हुनि सां इंसाफ़ करणु नथा चाहियो त पोइ त हीअ ज़्यादती आहे, ज़ुल्म आहे। असां PTLF तरफ़ां वाज़िह था चऊं त असांजे हिन पुरअमन जिदोजहद खे, जमहूरी जिदोजहद खे अगरि तव्हां ॿुधण जी सघ नथा रखो, उनखे हल करण जी सघ नथा रखो त असां सूमर खां सभु उस्ताद कारियूं पटियूं ॿधी स्कूलनि जे अंदरि एहतिजाज नोट कराईंदासीं। अञा बि जेकॾहिं तव्हां असांजा मसइला हल न कया त पोइ पॉसिबल आहे असां हर तव्हांजे बायोमेट्रिक खां वठी ऐप खां वठी सभिनी जा बाइकाट करे ऐं असां सभु जा सभु उस्ताद रोडनि ते निकिरी अचूं। असांखे पोइ केर बि न चवे, असांखे पोइ केर बि न चए त उस्ताद जेको आहे सो रोडनि खां ॿाहिरि आहिनि। बाबा जॾहिं असां शाम जे टाइम ते पुरअमन नमूने सां दाहूं करे रहिया आहियूं त असां सां इंसाफ़ कयो त केरु ॿुधण वारो कोन्हे। जॾहिं बग़ावत ते लहंदासीं त पोइ तव्हां फ़तवाऊं जारी करे ऐं ॿुधंदव। असां सिर्फ़ु इंसाफ़ था चाहियूं त उस्तादनि सां इंसाफ़ कयो, उस्तादनि खे ॿुधो, उस्तादनि जा जाइज़ मसइला हल कयो, उस्तादनि खे बेजा बग़ावत जे तरफ़ मुतवजा न कयो। असां ही पंहिंजो केस हिन मीडिया जे थ्रू पंहिंजे अदारनि जे आॾो बि रखूं था, अदलिया जे बि आॾो रखूं था, सिविल सोसाइटी जे बि आॾो रखूं था, सहाफ़ी लॾे जे बि आॾो रखूं था ऐं ॿियनि तंज़ीमुनि जे आॾो बि रखूं था त उस्तादनि जा मसइला हल कयो। बेजा जेको आहे सो उस्तादनि खे रोडनि ते आणण ते मजबूर न कयो। उस्तादनि खे इंसाफ़ ॾियो, इंसाफ़ ॾियो, इंसाफ़। असां वटि जेके दादू ज़िले जे अंदरि जेकी फिगर आहे उहा 350 जे लॻभॻि हिन तमामु वॾी अपॉइंटमेंट खां अॻु में स्कूल बंदि करण जी ॻाल्हि पई हली त 350 खां न बंदि आहिनि। असुल में हिननि जी इंतिज़ामी कोताहियूं आहिनि ऐं इंतिज़ामी लापरवाहियुनि जे करे ही स्कूल खोले नथा सघनि। भई तव्हां जॾहिं पहिरीं पॉलिसी आंदी त जिथां जो डोमिसाइल आहे उन UC में उन ॻोठ जो असां कैंडिडेट रखंदासीं। पोइ तव्हां उहा पॉलिसी ख़तमु कई, तव्हां पोइ तालके लेवल ते आंदी। पोइ थियो ईअं आहे त असांजे DO साहब पंहिंजा कारोबार कया ऐं एप्रोच सां ही सॼो सिस्टम जेको आहे सो जेके पोस्टिंगूं थियूं उन्हनि खे मॉडिफाई करे ऐं उन्हनि स्कूलनि ते रखिया विया। असांजो हिकिड़ो अहिड़ो स्कूल आहे जिथे जे हेड मास्टर लिखी ॾिनो त असांखे का बि कैंडिडेट जी ज़रूरत न आहे, लेकिन तव्हांखे अचरज लॻंदी त उते 8 माण्हू रखिया विया जॾहिं की हेड मास्टर चए मूंखे ज़रूरत न आहे। भई असां चाहियूं था त स्कूल खुलनि ऐं स्कूलनि में तइलीमी अमल बहाल थियनि। हा, हाणे हिकिड़ी ॻाल्हि जेको तव्हांजो पहिरियों सुवालु आहे त स्कूलनि में इंतिज़ामात केतिरा आहिनि। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां, आम सर्वे वञी कयो त असांजे दादू ज़िले जे अंदरि हींअर 70% स्कूलनि में कंहिं बि क़िस्म जी का बि सहूलियत कान्हे का। स्कूल सवाइ शहरनि जे ऐं कुझु ॿहिराड़ी जे बाक़ी स्कूल वीरान पिया आहिनि ऐं उन्हनि में न फर्नीचर आहे, न असां वटि इलेक्ट्रिक आहे, न असां वटि का बिल्डिंग चङी आहे ऐं उस्ताद वीचारा हेड़े अमन अमान जे दौर में बि जेको आहे सो वणनि जे हेठां पढ़ाइनि पिया था ऐं तमामु सख़्तु जेको आहे सो हींअर ज़रूरत आहे त स्कूलनि जी मालिकी थिए। असां वटि स्कूलनि जी मालिकी नथी थिए। असांजा कामोरा जेके मथे रिपोर्टूं था ॾियनि इहे सॼियूं फेक था ॾियनि ऐं इन्हनि में का सदाकत कान्हे का। हींअर 95% असांजा उस्ताद स्कूलनि ताईं आहिनि ऐं स्कूल खुली विया आहिनि। हिननि जी इंतिज़ामी कोताहियुनि जे करे जेके स्कूल न खुलिया हुआ, हाणे हिननि वरी मॉडिफाई करे वरी जीअं सिंधी में चवंदा आहिनि जंहिंखे फाई पूरी अचे उन खे ॾेई छॾियो। वरी हिननि अहिड़ा कमु कया जो उत्तर वारे माण्हू खे ॾखिण जे पासे बदिली करे छॾियो, ॾखिण वारे खे उत्तर वारे पासे बंदि करे मोकिले छॾियो। ही वरी बि स्कूल खोलण जे मूड में न आहिनि। असां चाहियूं था का वाज़िह पॉलिसी अचे जीअं असांजा स्कूल बि खुलनि
तालीमी अमल भी हले ऐं उस्तादनि खे बि सहूलियतूं मिलनि ताकी हू पंहिंजे स्कूलनि में पढ़ाए सघनि। मुतालबा असांजा जाइज़ आहिनि, वेहनि टेबल टॉक कनि जेके असांजा ऑफिसर आहिनि बाला ऑफिसर। जेकॾहिं उन में को बि नाजाइज़ मुतालबो आहे त असांखे ॿुधाइनि त हीउ जेको तव्हांजो मुतालबो आहे उहो नाजाइज़ आहे। अपग्रेडेशन जो मसइलो आहे ऐं उन खां पोइ नवनि उस्तादनि जो मुसलसिल 9 महीननि खां 10 महीननि खां बंदि पियल स्कूलनि ते जेके ड्यूटियूं कनि वेठा हेॾे वॾी महांगाई जे दौर में। ऐं पेट्रोल केतिरो महांगो आहे, 40 45 किलोमीटर उस्ताद बंदि करे वञे थो, उते ड्यूटी करे थो। 9 महीननि खां उस्तादनि खे पघार नथी ॾिनी वञे, उन्हनि खे तमामु मजबूर कयो वियो आहे। या त उहे ड्यूटियूं छॾे वञनि या उहे स्कूल जेके बंदि थियल हुया वरी बंदि थियनि, या त उन्हनि जी इहा ई पॉलिसी आहे। असांजो मुतालबो इहो आहे वज़ीर तइलीम खां ऐं सेक्रेटरी तइलीम खां, डायरेक्टर खां, त हिननि जो उस्तादनि जूं जेके पघार उहे जल्द जल्द जारी कयूं वञनि। सभ खां पहिरियां मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां, जंहिं स्कूल में मुंहिंजी पोस्टिंग थी आहे उहो मुंहिंजी रहाइश खां 24 किलोमीटर परे आहे। उते मां सिंगल टीचर आहियां। 2017 खां उहो स्कूल बंदि हुयो। 2017 खां स्कूल बंदि हो। हिन वक़्तु हुनजी एडमिशन 107 खां प्लस थी वई आहे। गुज़िरियल 10 महीननि खां असांखे पघार न आहे। सितम ज़रीफ़ इहा आहे त हितां हिकु उस्ताद 24 किलोमीटर वञे थो पियो, छा उनखे पेट्रोल न खपंदो हूंदो? छा उनखे पंहिंजो घर न हलाइणो हूंदो? 10 महीननि खां असांखे पघार कान्हे का। उन सां गॾोगॾु सितम ज़रीफ़ इहा आहे त असां पट ते विहारे करे ॿारनि खे पढ़ायूं था पिया। न का फैसिलिटी आहे, न का बिल्डिंग आहे, न को फर्नीचर आहे, न ई कंहिं क़िस्म जी असांखे फैसिलिटी ॾिनी वई आहे। 9 महीननि खां फाका कशी लॻी पई आहे उस्तादनि जी, केरु मसइलो ॿुधण वारो कोन्हे। असां जेके आहियूं सो नवां उस्ताद वॾा जेके आहिनि से परेशान आहियूं पंहिंजी सैलरी जे लाइ। सैलरी न हूंदी त ॿारनि खे असां जेको आहे कीअं पढ़ाईंदासीं। पढ़ाई में मुख़्तलिफ़ ॿियूं बि शयूं हूंदियूं आहिनि चार्ट जे ज़रिए, ऐं ॿिया जेके आहिनि से रिसोर्सिस घुर्बल हूंदा आहिनि। सिंध गवर्नमेंट असांखे सैलरी नथी ॾिए। ॾिसो तव्हां स्कूल ॾिसो, पुराणा जेके आहिनि से बिल्डिंगूं आहिनि, छितूं हुननि जूं ज़बूं हालत लॻियूं पियूं आहिनि। बिल्डिंग जूं फैसिलिटी न आहे, असांजी सैलरी न आहे, त असां ॿारनि खे बहितर नमूने सां कीअं पढ़ाईंदासीं। असां प्राइवेट इदारा छॾे आयासीं, 70-80 हज़ार लख ताईं सैलरी हुई। हाणे हे 30,000-35,000 में असांजो जेको आहे सो रोज़गार गुज़ारो जेको आहे तमामु ॾुखियो थींदो। पर उहो सही माण्हू मैनेज करे, पर सैलरी त ॾियो न, कम अज़ कम सैलरी ॾिए त माण्हू थोरो घणो अहिड़े हिसाब सां मैनेज करे वञे। हाणे असांजो मुतालबो इहो ई आहे सिंध गवर्नमेंट खां जल्द असांजो जेको एजी सिंध में इशू आहे सैलरी ऐं डेटाबेस जो, इहो जल्द खां जल्द रिज़ॉल्व कया वञे। स्कूलनि जूं कंडीशनूं तमामु डाउन लॻियूं पियूं। गुज़िरियल 10 सालनि खां वठी कुझु बि न फर्नीचर मिलियो आहे, न असांजे स्कूल जी का SMC वग़ैरह अचे थी पई, कुझु बि कोन्हे को अणपूरो। एतिरे क़दुरु जो मासूम बचड़ा हाणी चटाइनि ते ऐं तॾा जेके असां उस्तादनि पंहिंजे खीसनि मां वठी उन्हनि ते मासूम ॿारनि खे नियाणियुनि खे असां तइलीम ॾियूं था पिया। ऐं 1980 जी असांजी बिल्डिंग आहे जेका बिल्कुलु हींअर ज़बून हाल ऐं डेंजर हालत में आहे। न असां उस्ताद उते वेहूं था, न शागिर्दनि खे वेहारियूं था, बिल्कुलु वण जे हेठां वेठा आहियूं। असांजी हुकूमत सिंध खे पुरज़ोर गुज़ारिश आहे त ख़ुदा जे वास्ते हिननि अबहम बचड़नि जे मुस्तक़बिल ते रहम खाई करे असांजे लाइ कुझु फर्नीचर जारी कयो वञे, फर्नीचर ॾिनो वञे स्कूलनि खे, स्कूलनि जी रिपेयर कराई वञे। स्कूलनि में वॉशरूम वग़ैरह जी का सहूलियत कान्हे का, स्कूल खे 4 दीवारी कोन्हे का। उन जे करे असांजी हुकूमत सिंध खां पुरज़ोर वज़ीर तइलीम खां मुतालबो आहे त असांजे स्कूलनि खे रिपेयर फंड जारी कया वञनि, SMC असांजी जारी कई वञे, स्कूलनि खे फर्नीचर मुहैया कयो वञे। ऐं जेके फेज़ 2 जा नवां उस्ताद भर्ती थियल आहिनि, ऐं वरी बि उन्हनि जे लाइ हुकूमत सिंध खे ऐं ख़ासि तौर वज़ीर तइलीम सेक्रेटरी एजुकेशन खे मोदबाना इल्तिजा कंदुसि त फिलफोर उन्हनि जी डेटाबेस सही करे ऐं उन्हनि जूं पघारूं जारी कयूं वञनि। गर्ल्स स्कूल आहिनि, उन में फीमेल टीचर्स खे तमामु घणियूं ॾुखियनि सां दरपेश अचनि था। उन्हनि जो वॉशरूम कोन्हे को, उन्हनि खे बाउंड्री वाल कोन्हनि के, उन्हनि लाइ फर्नीचर कोन्हे को। यकीन ॼाणो त असां उते विज़िट करणु वेंदा आहियूं त असां पेटेल जा अॻुवान आहियूं, ॾाढो ॾुखु थींदो आहे। गवर्नमेंट जी अहिड़ी बेहसी ॾिसी करे असांखे रोअणु अचे थो। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त हुज़ूरी पेशे सां जेको मुसलिक जेको उस्ताद आहे, अॼु 5 ॾींहं आहे
अॼु रोडनि ते वेठा आहिनि थिया, पर को बि ऑफिसर हेॾे लड़ी अची करे इहो पुछा नथो करे त भाई छा मसइलो आहे छा न आहे। फेज़ 2 जे पघारनि जा मसइला, न्यू उस्ताद जा पघार जा मसइला आहिनि। हितां खां वठी 15 किलोमीटर उहो उस्ताद जेको सो कन्वेंस करे थो, जंहिंजा 500 खां 600 रुपया रोज़ जो डेली ख़र्चु आहे, उहो चारो पंहिंजे हणा धड़ा ख़र्च करे थो। 9 महीनो आहे उन्हनि जी सैलरी जेको सो मथां नथी इशू कई वञे। अॼु बि उहे जेके FO1 भरिया अथऊं उहे पिया आहिनि त्या ऑफिसनि में, पर उनखे को बि मूव करण लाइ तयारु कोन्हे को। ऑफिसरनि खे चओ खणी बाबा इहो CM नथो करे, बाबा इहो जेको सो माना अकाउंट ऑफिसर जेको सो माना एक्टिव नथो करे। बाबा तव्हां डिस्ट्रिक्ट जा ऑफिसर आहियो, तव्हां जो अथॉरिटी आहे, तव्हां हर कुझु करे सघो था, उन ते तव्हां ब्लेम छा चले था हलो। पर तंहिं हूंदे बि केर बि उस्ताद जो आवाज़ु ॿुधण लाइ तयारु कोन्हे को। तंहिंजे करे सिंध आला खां, वज़ीर आला खां, सेक्रेटरी तालीम खां असां घुर कयूं था त जेके रिपेयर स्कूल आहिनि उन्हनि खे रिपेयर करायो। जिते जिते फीमेल टीचर्स जेके अपॉइंटमेंट कयूं आहिनि, महिरबानी करे उन्हनि जे स्कूलनि खे न्यू करायो, रिपेयर कराए करे उन्हनि खे सहूलियतूं ॾियो त जीअं उहे पंहिंजे तालीम जो दर्स जेको आहे जारी करे सघनि। ऐं अपग्रेडेशन जो मसइलो आहे, उनखे 2021 जी पॉलिसी आहे, 2021 जी पॉलिसी ते उहे फाइल असां जमो कराया ऐं CMO साहिबु उन्हनि ते ऑब्जेक्शन हणी वापसि करे छॾियो त बाबा इहे जेको सो माना न थींदा। चलो ठीकु आहे, उन्हनि में जेकी रिक्वायरमेंटूं हुयूं असां उहे कंप्लीट करे DO साहिब खां बुकलेट सही कराए छॾियोसीं, TO साहिब जा कराए छॾियोसीं, पर अॼु ताईं उन खे बि केर बि मुंहुं वर लाइ करण लाइ तयारु कोन्हे को। ख़ुदारा ईअं न कयो। उस्तादनि जी प्रोमोशन जा मसइला DPC आहे, 2014 खां पोइ उस्तादनि खे प्रोमोशन वारो जेको DPC PST to HST वारो मसइलो लॻो पिया, सॼी सिंध उहो प्रोमोशन वठी विया, पर दादू वाहिद ज़िलो आहे जेको अॼु ताईं प्राइमरी उस्ताद खे प्रोमोशन न मिलियो आहे। इहो कंहिंजो आहे? इहो नाहल ऑफिसरनि जो मसइलो आहे जेके हींअर मौजूदा प्रेज़ेंट वेठा आहिनि था। असां इहो घुर्ज कयूं था, महिरबानी करे इन उस्तादनि जा जाइज़ मसइला हल कयो ऐं जेके अपडेट जेके ग्रेजुएशन जो मसइलो उहो कयो, डेटाबेस जो मसइला हल कयो। असांजे एडुकेशन खाते ते का बि कन ते जूं ई नथी चुरे। हिननि त हाणे इहो सिस्टम करे छॾियो आहे, जेको ऑफिसर अचे थो सो पंहिंजो बुक रखे थो, मनपसंदि जो क्लार्क रखे थो। जे शादियुनि जे काजनि ते माण्हू पैसा न रखंदो आहे, ईअं लिखंदो आहे। इन करे बि जेको बिल अचे थो त नालो लिखंदो थो, जीअं फलाणे बिल जा हेतिरा पैसा, फलाणे बिल जा हेतिरा पैसा। बाक़ी जेको इज्तिमाही कमु उस्तादनि जो आहे उनखे हथ ई नथा लाइनि। इहो जेको असांजो अपग्रेडेशन जा फाइल 2-3 महीननि खां हिते DO ऑफिस में पियल आहे, उतां वरी असांजा CMO वटि विया, उते पियल आहे, उन्हनि ते मिटी चढ़ी वई, धूड़ चढ़ी वई। वरी वञी असां पेटियल दादू टाणवान मालिकी करे उहा वापसि खणी असां पंहिंजा सॼा फाइल मुकमल करे ॾेई आया आहियूं, उन्हनि DO साहिब खे हथ में ॾेई आया आहियूं त बाबा साईं हाणे महिरबानी कर ऐं तूं असांखे रिसीव ॾे। चए था हिकिड़ो ॿ ॾींहुं छॾियो त मां CMO खां टाइम वठां, मीटिंग कयां। असांखे सम्झ में ॻाल्हि कान थी अचे त 17हों गेट वॾो आहे या 19हों गेट वॾो आहे। असांखे तिन्हनि ऑफिसरनि खे रखंदा इहा बि ख़बर नथी पवनि त असां सीट कढी ते आया आहियूं। अफ़सोस सां थो चवणो पए त असांजो तालीम खातो एतिरो बेहस करे छॾियो अथनि। जीअं असां वटि रेलवे जो निज़ाम तबाह थियो, टेलीफोन जो निज़ाम तबाह थियो, हाणे अची असांजो एडुकेशन सिहत जे पोयां पिया आहिनि। ख़ुदारा असांखे मजबूर न कयो, ईअं न थिए जो असां रोडनि ते अची वियूं सिविल नाफ़रमानी शुरू कयूं ऐं तव्हांखे ऑफिसनि में मथां असां वेहण ई न ॾियूं। सो महिरबानी करे आला अदालती हुकामनि खे चऊं था पाण मुरादो नोटिस वठी भली हे अचनि अवामी अदालत लॻाइनि। जे असां ॾोही था थियूं असांजे लाइ सज़ा मुक़ररु कनि, जे ऑफिसर ॾोही था थियनि त उन्हनि जे लाइ सज़ा मुक़ररु कनि। साईं दादू ज़िले जा सभु ऑफिसर मरी विया, को बि ॿुधण वारो न आहे। ही 9 महीननि खां उस्ताद ड्यूटियूं पिया था कनि, बेरोज़गारनि खे रोज़गार ॾिनऊं। 9 महीननि खां ड्यूटियूं पिया था कनि, परे परे वञनि था। पेट्रोल जो केॾो महांगो थी वियो आहे, उहो ख़र्च करे उते पहुचनि था। जेके ॿियनि जायुनि ते कमु कंदा हुआ उहे नौकरियूं छॾे प्राइवेट गवर्नमेंट जी जॉब वरितऊं त हिननि जो कुझु मुस्तक़बिल माना बहितरु थींदो। पर हिते 9 महीननि खां दाहूं पिया था कनि, पघारूं नथी अथनि। अॼु 5हों ॾींहुं आहे असां प्रेस क्लब जे आॾो वेठा आहियूं। हाणे त मां सम्झां थो त मीडिया महिरबानी करे, महिरबानी जीअं अॻे कई अथसि, अहिड़ा की टॉक शो कराए जो सिंध जे उस्तादनि खे पघारूं मिलनि। जेके वॾा दाना घुराए, इल्म जा अकाबर घुराइनि, त उते लाइव जेको सो ऑन कॉल वठी हिननि डिप्टी कमिश्नर खे, हिकु डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसरनि खे लाइव वठी हुननि खां मौक़ुफ़ वठनि। असां त एॾो माना अफ़सोस सां चऊं था त कोर्टूं को वठनि, माना पाण मुरादो नोटिस वठनि त ही को उस्तादनि जा मसइला हल थियनि, न त हूअं त हिननि जहिड़ा ऑफिसर रखिया अथनि, सिफारिशी रखिया अथनि।
त मूंखे कोन थो लॻे त को हीउ मसइलो हल करण जे मूड में आहे। हाणे कोर्टूं या चीफ जस्टिस खे चवंदासीं त उहो महिरबानी करे नोटिस वठे। ही सिंध जा केतिरा हज़ारे नौजवान जेके हिननि सिंध गवर्नमेंट भर्ती कया आहिनि उन्हनि खे पघार ॾियनि कोन था। हूअं त चीफ जस्टिस साहिबु जिथे किथे नोटिस पियो थो वठी, थोरो सिंध जे उस्तादनि ॾांहुं सिंध जी तइलीम जी बहितरी लाइ महिरबानी करे नोटिस वठि। हीउ नाकारा जेको सो निज़ाम सिंध गवर्नमेंट जो, सिंध गवर्नमेंट जा नुमाइंदा इन्हनि त ॿेड़ो ॿोड़े छॾियो आहे। तइलीम जो त अॻे ॿेड़ो ॿोड़े छॾियो हूं। वरी जेके नौजवान छा उहे न आहिनि कि यूनिवर्सिटी मां निकिरी अचनि, हुननि खे रोज़गार ॾियो। हुकूमत जी ज़िम्मेवारी आहे त जेको नौजवान यूनिवर्सिटी मां निकिरी अचे उन खे रोज़गार ॾिए। पर अफ़सोस सां चवणो थो पए उन्हनि खे त कोन्हे न, पर हेॾियूं हेॾियूं वॾियूं जेके से आहिनि टेस्टूं रखे ऐं उन्हनि में जेके कामयाबु थिया आहिनि हाई प्रायोरिटी ते बहितरीनु उस्ताद, उन्हनि खे बुख ऐं बदहाली जो शिकार करे छॾियो अथनि। हुननि जे घर में जेके चुल्ह कोन थी ॿरे, हुननि जी बीमारी बड़ी लाइ हुननि खे केरु पैसा ॾियण लाइ तयारु कोन्हे को, हुननि खे खाध खुराक लाइ को दुकानदार ओधर ते सामान ॾियण लाइ तयारु कोन्हे को। आख़िरकार केरु त आहे को पाकिस्तान जो वाली, आहे को सिंध जो वाली जेको हिन नौजवाननि जी आह ॿुधे। हीअ असां पंजो ॾींहुं आहे एहतिजाज ते वेठा आहियूं। न DC नवाब जो थो अचे हेॾे, न जेको सो असांजो DO थो अचे, न असांजा ॿिया आला ऑफिसर था अचनि, त को ही उस्ताद वेठा आहिनि होॾां नोटिफिकेशन था कढनि, होॾे नोटिफिकेशन था कढनि त उस्ताद जी अज़मत लाइ जिते वेंदो उस्ताद उन जे लाइ खे तव्हांखे सलाम करिणो आहे, उनखे तव्हांखे कुर्सी पेश करणी आहे। अड़े शर्म कोन थो थिए? नोटिफिकेशन कढण मां कहिड़ो फ़ाइदो? हे बुख ऐं बदहाली में पिया था मरनि उस्ताद, उन्हनि खे तव्हां पघार ॾियण लाइ तयारु न आहियो। ऐं नोटिफिकेशन महिरबानी करे इहे नोटिफिकेशन कैंसिल कयो पंहिंजा, छो त तव्हांजे नोटिफिकेशन ते टको बि अमल कोन थो थिए। अहिड़े नोटिफिकेशन जा या माण्हुनि खे सब्ज़ बाग़ ॾेखारण जा कहिड़ा फ़ाइदा, कहिड़ा इहे नोटिफिकेशन कम जा जेके दुनिया खे ॿुधायो था त असां सिंध जे उस्ताद लाइ या पाकिस्तान जे उस्ताद लाइ वॾा वॾा नोटिफिकेशन कढिया आहिनि त उस्ताद जेॾीमहिल तव्हांजी ऑफिस में पहुचे तव्हां हुनखे सलाम कयो। सलाम त ठहियो पर कुर्सी त ठहियो, पर सलाम छा, पर खीकारण लाइ तयारु कोन हुननि खे इन नोटिफिकेशन ते। जेसीं ताईं तव्हां सख़्ती सां अमल न कंदो त उस्ताद जी अज़मत जो जेसीं ताईं सुठे नमूने सां किरदारु न निभाईंदो, उनखे प्रोटेक्ट न कंदो, त तव्हांजा इदारा जेके आहिनि तइलीम खाते जा, तव्हां जूं जेके मुख़्तलिफ़ इदारा आहिनि उहे तव्हां जूं तरक़ियूं क़तन कोन माणे सघंदा जेसीं ताईं उस्ताद जी अज़मत जो ख़्यालु न रखियो वेंदो। उस्ताद जी अज़मत जो ख़्यालु रखंदो। उस्ताद वणनि हेठां पढ़ाए थो। अॼु बि शाहिद आहिनि असांजा ॿाहिराड़ी जा स्कूल, असांजा ॿाहिराड़ी जा स्कूल शाहिद आहिनि त उस्ताद वणनि हेठां पढ़ाइनि पिया था। असांजे दादू जा उस्ताद पंहिंजो स्कूल शाहिद आहिनि, उस्ताद पट ते वेही जेको सो ॿारनि खे पढ़ाए थो। उहे काॾे विया फर्नीचर? हेतिरा सारा फर्नीचर आया असांजे बॉइज़ डिग्री कॉलेज में पिया, उहे अलाए काॾे खॼी वियो फर्नीचर, उनजी का जांच ई कान्हे का। शर्म कयो। जॾहिं तइलीम खाते लाइ एॾा पैसा रखो था त उनखे बहितर नमूने सां हलण लाइ पंहिंजो किरदारु अदा कयो। मां मीडिया खे गुज़ारिश कंदुसि अहिड़ा के टॉक शो करे पंहिंजनि चैनलनि ते जंहिंमें असांजे उहिदेदारनि खे बि घुराए, मुआशिरे जा असांजा वंद माण्हुनि खे बि घुराए ऐं हिननि मोतबरनि तइलीमी ऑफिसरनि खे बि घुराइनि त आख़िरकार तव्हां ही मसइला हिननि जा छो नथा हल कयो? ऐं जेको ना हल आहे सेक्रेटरी साहिब खे गुज़ारिश कंदासीं महिरबानी करे उनखे ॾंडो ॾींसि, कढीसि, उथारीसि हिन सीट तां जेको ना हल सीट ते वेठो आहे ऐं हिनखे सज़ाऊं जेसीं ताईं न ॾींदो। रुगो सॼो ॾींहुं करप्शन जी बाज़ार जेको था ऑफिस में गरम कयूं वेठा आहिनि ऐं 2 बजे खां पोइ अची था ऑफिसुनि में वेहनि। ज़ुल्म जी इंतिहा आहे। पुराणे दौर में वेंदा हुआ ऑफिसर त वञी पढ़ाईंदा हुआ हर हिकु क्लास में। हाणे इहा पोज़ीशन आहे, छापामार टीम थी विया आहिनि। बसि तकिड़ो स्कूल में पहुचणो आहे, बायोमेट्रिक वारा साहिब पहुचंदा, अबा कहिड़ो उस्ताद गैर हाज़ुर आहे, उनजी त पघार बंदि कयो। जीअं सवेर दोस्तनि चयो, पर हिकिड़े जेको सो गैर हाज़िरी में 3 दफ़ा हुननि जूं हाज़िरियूं थियूं आहिनि, हुननि खे तव्हां सज़ाऊं बि ॾिनियूं आहिनि, वरी बि शौकास नोटिस आहिनि त तव्हां जेको सो ॿुधायो त तव्हां गैर हाज़िर छो। ईअं तइलीमी इदारा सुधरंदा? क़तन कोन सुधरंदा। टॉक शो करे महिरबानी कयो। ॿिया न, भला सिंध जा जेके असांजा सिंधी चैनल आहिनि उन्हनि जेके मां हथ ॿधी अर्ज़ु थो कयां त महिरबानी करे सिंध TV जे मालिक खे गुज़ारिश कंदुसि अब्दुल करीम राजपर साहिब खे त साईं महिरबानी कर, जीअं ॿिया इशूज़ खणी थो तीअं उस्तादनि जा इशूज़ खणी नवनि उस्तादनि खे पघारूं ॾियार त लख कुर्ब थींदा तुंहिंजा।
उस्तादनि जो चवणो हो त हू गुज़रियल हिकु हफ़्ते खां रोडनि ते हुजण बावजूदि को बि कामूरो नोटिस वठण लाइ तयार नाहे। कामूरनि पंहिंजा कन बंदि करे करप्शन में रुधल आहिनि। उस्ताद मुतालबनि जी मनता लाइ एहतजाजनि ॿाहुनि ते कारियूं पटियूं ॿधी तालीम अमल जारी रखंदे स्कूल टाइम खां पोइ एहतजाज कनि था, पर उन बावजूदि सिंध सरकार तालीम खातो तोड़े ज़िले इंतज़ामिया ख़ामोश आहे। मुज़ाहिरीन चिताव ॾींदे चयो त मुतालबा तस्लीम न थिया त हू तदरसी अमल जो बाइकाट करे एहतजाजनि जो सिलसिलो शुरू कंदा। कैमरामैन शहजाद चांडियो सां गॾु रियाज़ वली चांडियो, सिंध टीवी न्यूज़ दादू। उस्तादनि जा मसाला, उस्तादनि जा मसाला, न्यू टीचर्स जी सैलरी, नवनि उस्तादनि जूं पगारूं, नवनि उस्तादनि जूं पगारूं, उस्तादनि जा मसाला, उस्तादनि जा मसाला, डेटाबेस जा मसाला, अपग्रेशन जा मसाला, अपग्रेशन जा मसाला।